अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल मोहब्बतन जो बाग़ जे नई ईंदड़ी एपिसोड जे बारे में असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं। तफ़सील ॻाल्हि ॿियो शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अभी असांजे चैनल ते नवां त मिर्ज़ वाली चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा। दोस्तों काफ़ी ॾींहं थी विया मोहब्बतन जो बाग़ ऐं तकरार ड्रामो छो ऐं छाजे करे न पिया हलनि ऐं इन्हनि जे पोयां कहिड़ो वजह थी सघे थो। दोस्तों तव्हांखे मां इन नंढड़ी वीडियो में ॿुधायां थो त हू चाहिनि इहो था त नवां ड्रामा आहिनि ऐं उन्हनि खे शोहरत मिले, मतिलबु उन्हनि खे चाहत मिले। ऐं ॿियो नओं ड्रामो अची चुको आहे ग़ुलाम हुसैन, उहो बि काफ़ी दोस्तनि खे मज़ो कोन पियो ॾिए ऐं काफ़ी दोस्त कमेंट करे रहिया आहिनि त इन ड्रामे में मज़ो कोन्हे। दोस्तों हाणे इंशाल्लाह जल्द खां जल्द मोहब्बतन जो बाग़ ऐं तकरार ड्रामो अपलोड थी वेंदा। परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। इंशाल्लाह तकरार ड्रामो ऐं मोहब्बतन जो बाग़ हफ़्ते ॾेढ में अची वेंदा। तो असांजो हीअ हो कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा जीअं असांजो हर नओं ईंदड़ वीडियो आवां ॿाहिरि ते सभ खां